अम्मा तो करो मुझे केरा अम्मा बाबा अल्लाह खैर कनो बस वञण वारी शइ थो वई हली अल्लाह खैर कनो रो न बस रो न तुंहिंजे लाइ ॿी माउ जो बंदोबस्तु कयां थो जेका तोखे साॻियो ई प्यार ॾींदी टेंशन न वठ अम्मा अरे बाबा न रो बस चवां थो नी अल्लाह खैर मुझे कंदो अम्मा भले खैर 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 बस खैर ना मांगना खैर आहे बाबा खैर आहे बस कुझु ॾींहंनि खां पोइ बाबा सच्चाई मुझी मां वठी आए हा बाबा मूं तोखे चयो नी मां तुंहिंजे लाइ मां वठी ईंदुमि ॾिस वठी आयोसीं नी शादी करे आयो आहे हीउ मुंहिंजो पुटु अथई हिन जो वधि में वधि ख़्यालु रखजांइ हीउ पंहिंजी माउ जे वञण खां पोइ इलाही परेशान हुयो ॾुख में हुयो सो हाणे तूं बि आई हाणे हिन जो ख़्यालु कजांइ पुटु हाणे त ख़ुशी ई नी हा बाबा हाणे खुश बाबा प्यार ॾींदी हा छो कान ॾींदी बाबा ॾींदी ठीकु आहे बाबा हाणे तूं पंहिंजी माउ सां वेह मां वञा थो थोरो कम सां हा बाबा कुझु ॾींहंनि खां पोइ हा इहो ज़ेब छो थो रोए वेठो पुटु छा थियो आहे हली हेॾे अचु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त कर छो थो रोई अचु हेॾे रोए न पुटु मूंखे अॼु हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तुंहिंजी पुराणी माउ भली या तुंहिंजी नई माउ भली आहे बाबा मुझी नई मां भली आ हा चरियो थी हुई छा हलियो तुंहिंजी पुराणी माउ तोखे जनम ॾिनो तुंहिंजी सॻी माउ हुई तोखे पोइ बि नई माउ थी वणे उहो कीअं पुराणी माउ छो कान थी वणे बाबा पुराणी रुगी कूड़ हणंदी हा कूड़ हणंदी उहो कीअं बाबा बाबा पुराणी मां जॾहिं मूंखे चवणु चवंदी मां कंदो ई कोन हुअमि मूंखे चई निकिरी वञ घर मानी करण ॾींदे ॿ टे मिंटनि खां पोइ मूंखे सॾु करे चवंदी आहे हलिया मानी खा हथ में मानी खाराईंदी आहे अच्छा पुटु इहा ॻाल्हि आहे ऐं यार जॾहिं मां सां जहिड़ो कंदो मूंखे घर मां कढी छॾींदी चवंदी निकिरी वञ असांजे घर मां पोइ ॿ टे मिंटनि खां पोइ मूंखे गिची गिची में ॻोल्हींदी अच्छा पुटु इहा त सुठी ॻाल्हि आहे पर मूंखे इहो त ॿुधाए नई माउ कीअं आहे उहा तोखे कीअं थी पसंदि अचे बाबा मुंहिंजी नई मां सची आहे जॾहिं मानीअ ते ज़िद कंदो हुअमांसि नी मूंखे चवंदी मानी अॼु कान ॾींदी सही पोइ ईअं ई थींदो मां बुख ते हूंदमि मानी कान ॾींदी अच्छा पुटु इहा ॻाल्हि आहे जॾहिं मुंहिंजी नई माउ सां जहिड़ो थींदो मूंखे घरों कढी छॾींदी चवंदी निकिरी वञे मां रुली पिनी मोटी ईंदो पर अम्मा न चयो हेॾे अचु अच्छा बिल्कुलु तूं सही वाकई तुंहिंजी नई माउ सची आहे ऐं पुराणी माउ तुंहिंजी कूड़ी ई आहे बिल्कुलु पुटु बिल्कुलु बेशक सॻी माउ हूंदी आहे माउ कॾहिं बि नाहे चाहींदी त पंहिंजे औलाद खे मां परेशानी या दरपदर ॾिसां छो जो माउ जो पंहिंजे बचनि सां रत जो रिश्तो हूंदो आहे माउ जे लाइ औलाद केतिरो वॾो छो न थी वञे पर पोइ बि उहो नंढो ई हूंदो आहे बचनि जीअं ई हूंदो आहे भले उहो केतिरो वॾो थी वञे हलियो हक़ीक़त त मां बि ख़ुदि हिन महिल पंहिंजी ॻाल्हि कयां त मां हिन महिल भले काॾे वेंदो आहियां पर पोइ बि मुंहिंजे लाइ माउ मानी रखंदी आहे घर में ऐं ईअं ई भाईंदी आहे जीअं नंढो बचो हुजां हुनजे लाइ सो माउ आहे